Now, what is the answer for the last one? The answer for last one is A. That's right, Mom. You're too smart. Okay. Okay, now you show me your smartness. Okay. I will ask you some questions and you have to answer me in Sindhi. Sindhi Ame. Yes. Oh, okay. I'll try. Okay. Okay, now you tell me some names of vegetables. I will ask you, tell me turnip, Gogru. bottle gourd, Kaddu. bitter gourd, Karelo. eggplant, Wangad. okay, custard beans, ग्वार. मूंखे त हे पसंद ही न आहिनि. okay, cucumber, वंगी. now carrots. गजर. हा हे ॿई मां खाईंदी आहियां. ऐं कल्ह तूं छा खाधो? कल्ह मां पालक पनीर खाधो जेको मुंहिंजो फेवरेट आहे. ओके. अच्छा हाणे तूं मूंखे ॿुधाए मोहित तुंहिंजो केरु आहे? मोहित मुंहिंजी मासीअ जो पुटु आहे. मतलब हो मुंहिंजो मासात आहे. ऐं आकाश तुंहिंजो केरु आहे? आकाश मुंहिंजे मामा जो पुटु आहे. मतलब हो मुंहिंजो मारोट आहे. वेल डन. अच्छा हाणे तूं मूंखे ॿुधाए रेनबो जा कलर्स. You mean Vibgyor? यस. Okay. Violet, which is Bangrai. Indigo, which is Nero. Blue, which is Asmani blue. Green, which is Sao. Yellow, which is Pilo. Orange, which is Narangi. And red, which is Garo. Very good. Excellent. Okay. You know रेनबो खे सिंधीअ में छा चइबो आहे? छा चइबो आहे? रेनबो खे सिंधीअ में इंडलठ चइबो आहे. ओह वाओ, इंडलठ. अच्छा हाणे तूं मूंखे ॿुधाए आसमान में तारा केतिरा आहिनि? जेतिरा मुंहिंजे मथे में वार आहिनि. एक्सीलेंट. मम्मी मूंखे तुंहिंजी टेस्ट में केतिरा मार्क्स मिलिया? मुंहिंजी टेस्ट में तोखे मिलिया फुल ऑन फुल. ओह दैट्स ग्रेट. हाणे मूंखे पंहिंजो ई लर्निंग जो होमवर्क करण ॾे. ओके नो प्रॉब्लम. यू कैरी ऑन विथ योर होमवर्क बेटा. हीअ अॼुकल्ह जी स्मार्ट जनरेशन आहे ऐं इन्हनि सां डील करण लाइ असां पेरेंट्स खे बि स्मार्ट थियणो पवंदो आहे. असीं सिंधी त पंहिंजे तेज़ दिमाग़ जे लाइ वर्ल्ड फेमस आहियूं ई ऐं पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे ज़िंदा रखण लाइ नवां नवां तरीक़ा ॻोल्हे वठंदा आहियूं. सहमत आहियो न तव्हां मुंहिंजे इन वीचार खां? जय झूलेलाल.